मरणो तू आए एक डी मुकर्रर आए असांजी मौत जो एक डी मुकर्रर आए कोई भी उन्हीं के एकलो सेकंड भी बताए न तो सके वो छोड़ जू कहीं काट जू छोड़ जू आखिरता बहरहाल पाजी जेका ये एहतियाज हुई इते ही पुजाणी है न का तंजीम साजी कयूं था न का बी शइ कयूं था जेकॾहिं तव्हांजी जेकॾहिं कोशिश हूंदी तव्हां जेकॾहिं चाहियो इन्हनि खां ब्रोकरियूं वठंदड़नि ते इन्हनि खां दलालियूं वठंदड़नि ते असांजो हक़ खणंदड़नि ते असांजो रोज़गार खणंदड़नि ते असांखे बीमारियूं ॾींदड़नि ते जागा 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 हाणे तव्हां तंजीम साजी जे हवाले सां जेकॾहिं तव्हां चाहियो था त उहो फ़ैसिलो सोशल मीडिया ते कजो पाण खे हाणे सोशल मीडिया गॾु कयो आहे न सोशल मीडिया ते पोस्टूं हलाए डेट फिक्स कयो टाइम फिक्स कयो उते वेही गॾिजी हिकिड़ी बाक़ाइदा गैर सियासी तंजीम जो पाण वजूद रखूं जेका सिंधियुनि जे हक़नि लाइ जंग करे जंग जोटे उहे मूंखां वधीक मुड़ुस माण्हू हुजनि हू मूंखां वधीक जेके बि पाण हुजूं मूंखां वधीक गैरत अति बाक़ाइदी आहियूं अति पुरम न आहियूं असां हिननि खे लूज़र जो जवाबु घणो कुझु ॾेई सघूं पिया पर असां उन्ही ॿोली में हुननि खे जवाबु कॾहिं बि कोन ॾींदासीं दोस्तो मुंहिंजी जंग हिन सां जारी रहंदी ता क़यामत जेकॾहिं तव्हां मुंहिंजे जंग में या मूंखे पंहिंजे जंग में औलाद तेदी लेकिन असांजी बदनसीबी असां औलाद के BA MA आला तालीम ॾेई त असां FFC